बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल जो वाक़ियो पेश आयो जामशोर थर्मल पावर हाउस के वेझो जमीयतुल उलमा इस्लाम सूबा सिंध के सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब और जनाब नासिर महमूद सुमरो साहब रेंजर्स वारनि जो उनके अमल के सामूँ उनके भेनरुनि के सामूँ उनकी तलाशी वरती हुई जेका मज़म्मत जो अमल है और उनके बावजूद अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब जो जुर्रतमंदाना फ़ैसलो फरमायो जुर्रतमंदाना फ़ैसलो फरमायो उनके लिए असां उनके सलाम पेश था कयूँ जो राशिद महमूद सुमरो साहब सिंधी कौम के लिए और पाकिस्तानी कौम के लिए वफ़ादार हुजण जो सबूत नहीं उनके चई तव्हां भी कौम जा मुहाफ़िज़ आहियो असां भी कौम जा मुहाफ़िज़ आहियूं तव्हां भी मुल्क जा चौकीदार आहियो असां भी मुल्क जा चौकीदार आहियूं फ़र्क़ु एतिरो आहे तव्हां तनख़्वाहदार आहियो असां बग़ैर पघार ऐं तनख़्वाह जे असां कौम ऐं पाकिस्तान जी हिफ़ाज़त पिया कयूं तंहिंजे करे डॉक्टर साहब जे फ़र्ज़ंद राशिद महमूद जे थोरी काल ते हज़ारें कारकुन गॾु थिया तंहिंजे करे राशिद महमूद सुमरो साहब के सलाम पेश था कयूं ऐं उन कारकुन के सलाम पेश था कयूं जेके जल्दी पहुची विया असांजूं दुआऊं अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब सां गॾु आहिनि अल्लाह ताला उनखे दिन दुगनी रात चुगनी दीनी ऐं दुनियावी तरक्की अता फ़रमाए। अली असगर लगारी नायब अमीर जमीयतुल उलमा इस्लाम ज़िल्ला दादू।